नाज़ुन नवाज़ सां अहम ख़बर शेयर था कयूं त मंछर ढंढ तां कट ॾियण बावजूद पानी जो दबाव न घटियो। पानी जी सतह घटजण बदिरां वधी 125 आरएल थी वई आहे। आरडी 50 ऐं 62 वटां बंद कमज़ोर हुअण करे रहवासियुनि में खौफ़ पखिड़ियल। बाग यूसुफ वटां मंछर ढंढ खे ॾिनल कट जो पानी यूसी चना ऐं यूसी बूबक पहुची वियो। यूसी वाहड़, चना, बूबक ऐं यूसी जाफराबाद जी 1.25 लख आबादी बेघर। बलोचिस्तान खां पानी जे आयल वहिकिरे सबब जोही ऐं मेहर जे बचाव बंदनि ते बि पानी जो दबाव बरक़रार। शहरनि जो वॾो अंग बंदनि जी निगरानी लाइ पहुतल। इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल, लॾ पलाण जो सिलसिलो बि जारी आहे। नाज़ुन अहम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर आगाह था कयूं त मंछर ढंढ तां कट ॾियण बावजूद पानी जो दबाव न घटियो। पानी जी सतह घटजण बदिरां वधी 125 आरएल थी वई आहे। आरडी 50 ऐं 62 वटां बंद कमज़ोर हुअण करे रहवासियुनि में खौफ़ पखिड़ियल। बाग यूसुफ वटां मंछर ढंढ खे ॾिनल कट जो पानी यूसी चना ऐं यूसी बूबक पहुची वियो। यूसी वाहड़, चना, बूबक ऐं यूसी जाफराबाद जी 1.25 लख आबादी बेघर। बलोचिस्तान खां पानी जे आयल वहिकिरे सबब जोही ऐं मेहर जे बचाव बंदनि ते बि पानी जो दबाव बरक़रार। शहरनि जो वॾो अंग बंदनि जी निगरानी लाइ पहुतल। इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल, लॾ पलाण जो सिलसिलो बि जारी आहे।